अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो यूट्यूबर असदुल्ला। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि भुट ज़ात कीअं आई, किथां आई ऐं कॾहिं आई। त वीडियो शुरू करण खां पहिरां तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो। दोस्तों, खैर मोहम्मद बोड़ो सेवाणी साहब पंहिंजे किताब ज़ातनि जी इंसाइक्लोपीडिया में लिखियो आहे त 1800 ईस्वी दारे पंवरनि जा चंद घर डिस्ट्रिक्ट नौशर फिरोज जे कच्चे जे ज़मीन में राइश पज़ीर हुआ, जेके पंहिंजे ऐं माल जे इस्तेमाल में भतर गाह आणींदा हुआ, जंहिंजे करे ही पंवरनि बजाए भुट सजण लॻा। इन ई ॻाल्हि जी शायदि किताब सिंध में रहंदड़ ज़ातियूं, क़ौमूं ऐं क़बीला में अयाज़ भगत बि ॾिनी आहे त भुट पंवरनि जो ई हिकु पाड़ो आहिनि, जेके अॼु हिकु ज़ात तौरु सुञाता वञनि था। दोस्तों, हिन ज़ात में तमामु घणी शोहरत हासिलु कंदड़ रेस अब्दुल्ला खान भुट साहब आहे, जेको सिंध जो वज़ीर बि रही चुको आहे। दोस्तों, हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी, असांखे पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं हिन वीडियो खे शेयर ज़रूरु कंदा। त नई वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़।